अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी जेका ही वीडियो आहे उहा इंतहाई इंपॉर्टेंट आहे सिंध यूनिवर्सिटी जे कॉलेज साइड कैंडिडेट्स जे लाइ। कॉलेज साइड जेके MA MCOM MSc प्रीवियस सालाना एग्जामिनेशन 2020 जो शेड्यूल जारी थी चुको आहे। सालाना एग्जामिनेशन 2020 जा जेके MA MSc ऐं MCOM जा कैंडिडेट्स आहिनि उन्हनि जा एग्ज़ाम्स 26/10/2022 खां स्टार्ट थींदा, जॾहिं त सालाना कैंडिडेट MA MCOM MSc फाइनल जा जेके इम्तिहान आहिनि उहे 2 नवंबर 2022 खां स्टार्ट थींदा। प्रीवियस वारनि जा जेके आहिनि उहे 26 अक्टूबर खां स्टार्ट थींदा ऐं फाइनल वारनि जा जेके बि आहिनि पोस्ट ग्रेजुएट कॉलेज साइड एनुअल एग्जामिनेशन उहे 2/11/2022 खां स्टार्ट थींदा। ही शेड्यूल्स तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। जेके बि कैंडिडेट्स आहिनि जिन्हनि जा एग्ज़ाम्स आहिनि उहे पंहिंजी तैयारी कनि, पंहिंजो सिल्फ हासिल कनि त जीअं उन्हनि खे एग्ज़ाम में मुश्किल न थिए। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। सिंध यूनिवर्सिटी पारां MA MCOM MSc प्रीवियस ऐं MA MCOM MSc फाइनल पोस्ट ग्रेजुएट एनुअल एग्जामिनेशन अनाउंस करे छॾिया आहिनि। उन्हनि जे बारे में मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं तव्हां ताईं असांजी हर नई ईंदड़ वीडियो पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।